मां अॼु ॾाढो सादगी सां ॻाल्हाइण चाहियां थी ऐं उमेद थी कयां कि तव्हां इन में स्थिर रहंदव, सिखंदव, सेखारींदव, सकंदमि, भरोसोमंद ऐं जंहिंजी मनोदशा उतार चढ़ाव ते बीहंदी। मां तव्हांखे चवां थी जेकी बि ॻाल्हियूं हुजनि, तव्हांखे छा करिणो आहे, ॿियो छा महसूसु करिणो आहे ऐं स्थिरता थी करे तव्हां उनखे जीवन में निर्माण कंदव। जेको बि आहिनि प्रभु जा वचन आहिनि ऐं असां ॿुधायूं था पाण खे मुंहिंजे वीचार सां प्रभु जे साम्हूं बीही करे स्थिरता में रही करे असांखे प्रभुअ ते भरोसो रखणु खपे। मूंखे इहो बि भरोसो आहे कि काई माण्हू हूंदा आहिनि उन ॻाल्हियुनि ते चवंदव कि तव्हांखे उदाहरण ॾियण जे लाइ मां भरोसो कंदी आहियां कि मूंखे घणेई ॻाल्हियूं ऐं योग्यता पूर्वक असांखे क्षमताउनि सां गॾु प्रतिभाउनि सां गॾु उहो ॼाणणु पवंदियूं आहिनि त असां प्रभुअ खे मुक्त कोन करे ऐं असां ध्यान सां ॿुधूं। जेतिरो वधीक स्थिर रहंदासीं प्रभु असांखे ओतिरो ई वधीक मुक्त करे सघंदो आहे ऐं योग्यता सां। जॾहिं मां 30 साल पहिरीं पंहिंजी सेवकाई शुरू कई हुई तॾहिं मां 5 सालनि ताईं घर में बाइबल स्टडी कई, जंहिंमें मूं वटि 25 खां 30 माण्हू हुया। मंगल जी राति जो मुंहिंजे जीवन मथां हिकु बुलावो आयो ऐं उहो करण जे लाइ मां हाणे कयां थी। मूंखे तॾहिं बि मुक्त कोन करे सघिया हुया ऐं उन योग्यता सां जेको मूंखे संभव हुयो इस्तेमालु करण जे लाइ। ऐं मूंखे इहो सम्झणु खपे आत्मिक परिवर्तन जेको थींदो आहे उहो असांखे सम्झणो ई पवंदो। इहो ज़रूरी हूंदो आहे त असां माण्हुनि जे लाइ छा करे रहिया आहियूं ऐं प्रभु छा कराए रहियो आहे। पंहिंजे ॿारनि जे साम्हूं असां स्थिर रहूं ऐं ॾिसण जी कोशिशि कयूं तव्हां पंहिंजी ॻाल्हियूं ऐं कमनि खे सच कोन आहियो। ॿार सभु ॾिसंदा आहिनि, अगरि उहे तव्हां सां वादो था कनि कि उहो निभाए कोन ॾींदा पर तव्हांखे टेलीफोन खणी करे ॻाल्हाइणो पवंदो आहे या तव्हां कंहिंसां बि गॾु चवंदा हूंदा आहियो ऐं ॿुधंदा आहियो कि तव्हां भावनात्मक थी करे असंतुलित व्यवहार करे छॾींदा आहियो ऐं जंहिंजे करे हर वक़्तु पंहिंजे ॿारनि जे साम्हूं परिपूर्ण थियणु घुरिजे। इंसान आहियूं, ख़बर अथव तव्हां सभिनीनि खे भावना जी इहा ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। असांखे ख़बर हूंदी आहे त असां उन खां बहितर थी था सघूं, असांजी भावनाऊं असां ते काबू कंदियूं आहिनि, पर त बि असां उन्हनि जे लाइ इहे ई ॻाल्हियूं कंदा आहियूं ऐं उन्हनि खे प्रभिभाव करे करे असां मूंखे आनंद न हुयो उन ॾींहंनि में जंहिंमहिल मूंखे ख़बर पई त मूंखे केॾो आनंद मिली रहियो आहे ऐं मां आनंदित आहियां। मूंखे ख़बर न आहे, मां हमेशह इहो ई कंदी आहियां। मुंहिंजी हालतूं अहिड़ियूं हुयूं छाजे करे मूंखे इहो सभु मुंहिंजे मथां मुंहिंजी भावनाऊं काबू कंदी हुयूं ऐं मुंहिंजे लाइ इहा जाम ख़राबु ॻाल्हि आहे जंहिंजे करे मूंखे तकलीफ़ थींदी हुई। मां हमेशह कोशिशि कई कि मुंहिंजी मनोदशा अस्थिर हूंदी हुई ऐं मां हमेशह चाहींदी हुअमि कि मुंहिंजी मां डप में रहंदी हुई। मूंखे घणी ख़ुशी आहे कि मां हिकु स्थिर मर्द सां शादीशुदा आहियां। देव ने मुंहिंजे जीवन में हमेशह इहो ई बहितर ठाहियो अथई ऐं उनजी स्थिरता सां मूंखे जाम कुझु मिलियो आहे। स्थिरता में दरअसल उहो हिकु चट्टान आहे स्थिरता जी। मूंखे यादि आहे जॾहिं मां उन ॾींहंनि में ॾाढी अस्थिर हूंदी हुअमि, असांजी शादी कुझु वक़्तु ताईं, देव चयो मूंसां थोरो घणो मटाइण खां पोइ बि उन्हनि चयो कि मूंखे यादि आहे कि जॾहिं मां राति जो कम खां वापसि ईंदो आहियां घर में, इहो ॾाढो दुख हुयो। उन्हनि चयो ख़बर अथव कहिड़े बि अहिड़े इंसान सां मज़ेदार कोन हूंदो आहे। तव्हांखे ख़बर हुजे पहिरीं ॻाल्हि जेकी मां ॾाढी बेबस आहियां, मां घणो भावुक आहियां। ॾिसो तव्हां अगरि इहे ॻाल्हियूं सहन कंदा हूंदव त तव्हां इहो सहन कयो। मुंहिंजो वस कोन थो हले। अवल त इहो कि प्रभु असांखे कॾहिं उहो करण लाइ न चवंदा जेको कोन करिणो आहे, पर मां कोन सोचींदी आहियां कि असांखे कॾहिं कुझु कंदासीं जेसि ताईं इहो कोन सम्झंदासीं त केतिरो ज़रूरी आहे कि सचपच असां सम्झूं उहो महत्वपूर्ण ॻाल्हि जेकी स्थिरता आहे। आमेन। घणेई माण्हू चवंदा आहिनि त असां उन तरक़ी ते पाईंदा आहियूं, पर तव्हां ॼाणींदा आहियो हर नए स्तर ते मथां तव्हांखे परेशानियूं हूंदियूं आहिनि ऐं उन जो सामनो करणु तव्हांखे तव्हांजी स्थिरता जो इस्तेमालु करणु खपे ऐं उन परीक्षा में तव्हांखे प्रभुअ जी तरक़ी ॾे उनखे तव्हांखे हमेशह ख़बर पवंदी।
ऐं तव्हां साबित कंदव। प्रभु हमेशह चाहींदा आहिनि कि तव्हां सावधान रहो, उन जे बारे में सावधान रहो। जेको बि कंदा आहियो उन जे बारे में जेको बि चओ, स्थिर रहो, भरोसोमंद रहो, आसानी सां विचलित न थियण वारा रहो ऐं भावनाउनि ते काबू रखण वारा आहियो। इहा चवंदी आहे प्रभु। बाइबल जे अनुसार असांखे युद्ध जा हथियार कमी कोन आहिनि, पर असांखे ॼाणणो आहे त असां हिकु आत्मिक युद्ध में आहियूं ऐं असांजो दुश्मन आहे, उन जो नालो आहे शैतान। असांजे खिलाफ़ ईंदो आहे, अलॻि अलॻि तरीक़नि सां असांजे साम्हूं ईंदो आहे, असां सां अलॻि अलॻि नमूने सां ॻाल्हाईंदो आहे, असांजे मन ते हमिलो कंदो, असांखे विनाश कंदो, असांजे जीवन में उमेद आणींदो परेशानियुनि जे करे, ऐं असांजे विश्वास खे विञाईंदो ऐं असांखे शासक ठाहे करे नियंत्रण करे असांखे फ़ैसिलो वठण लाइ कमज़ोर करे छॾींदो आहे कि पंहिंजी इच्छा अनुसार तव्हां उहो फ़ैसिलो न करे सघो, पर त बि प्रभु जा वचन अनुसार असांखे फ़ैसिलो वठण में मदद कंदा आहिनि ऐं असां मसीह में रही करे उहो कमु कंदा आहियूं। आमेन। असां पंहिंजी सचपच हिकु शत्रु आहियूं ऐं असां विढ़ंदा आहियूं ऐं विढ़ंदे असांखे ख़बर पवंदी आहे त असां कहिड़ी जीत में हासिल करे रहिया आहियूं या न। जीत जेके असां में रहंदा आहिनि उहो विजेता उन खां वधीक आहिनि ऐं असांखे अंधेरे जे राज्य में ॿाहिरि वठी वेंदा ऐं प्रकाश जे लाइ असांखे उन राज्य ताईं पहुचाईंदा जेको असांखे हासिल करण जी कोशिशि आहे। पर इहो महत्वपूर्ण आहे, अगरि असां पाण खे अनुशासित कयूं हिकु स्थिरता जीवन शैली जीअण लाइ ऐं पंहिंजी भावनाउनि मथां काबू करण लाइ। केरु वात मां चवंदो आमेन। जीअं असां पंहिंजे मन ते काबू करणु घुर्जे, केरु चवंदो आमेन। असांखे पंहिंजी भावनाउनि ते बि काबू करण जी कोशिशि करणु खपे, केरु चवंदो आमेन। आमेन। तव्हां ॼाणो था कि तव्हां उथिया आहियो ऐं तव्हां चओ कि तव्हांजो ॾींहुं सुठो हुजे, ऐं अगरि तव्हां भावनात्मक रूप सां स्थिर कोन आहियो त तव्हां अक्सर इहो करे सघंदव तॾहिं अचानक ई तव्हांखे सुबुह जो 8 बजे सुठो थियण वारो आहे ऐं 9 बजे पूरो ॾींहुं बर्बाद थी वेंदो आहे, बल्कि सॼो ॾींहुं तव्हांजो भावनात्मक बिताइण जे लाइ तव्हांखे ज़रूरी आहे। इतिहास 12:33 में दाऊद इहो ई ॻाल्हि चए थो। उन्हनि 50,000 सिपाहियुनि जी मांग कई अलॻि अलॻि दल मां, पर जॾहिं उन्हनि खे न मोकिलियो पंहिंजे माण्हुनि खे उन माण्हुनि वठण जे लाइ, चयईं कि 50,000 मर्द उन भरोसेमंद विश्वसनीय स्थिर व्यक्तिगत तौर ते उन्हनि उन 50,000 पुरुषनि कीअं ॻोल्हिया। मां कोन थी सम्झां त अॼु उहे 50,000 ॻोल्हे पाईंदा जेके स्पष्ट आहिनि ऐं ॻाल्हि सम्झनि था, ऐं उन ॾींहंनि में बल्कि इहा ॻाल्हि हूंदी हुई। उन मुक़ाबले में तव्हांखे नैतिक मूल्य जो ॾिसंदा रहंदा आहियूं। असां भावुक में वादो न करे सघंदा आहियूं ऐं भावुकता में असां उनखे तोड़े न सघंदा आहियूं। तव्हां ॼाणींदा आहियो कि तव्हांजी ज़बान तव्हांजी इज़त आहे ऐं कुझु करण लाइ तव्हांखे उनखे करणो पवंदो ऐं पंहिंजी भावनाउनि जे अनुसार कोन कयूं। भावनात्मक में रही करे शयूं ख़रीदनि ऐं उन ॻाल्हियुनि में तव्हांखे उहो वादा करण ऐं वरी तव्हांखे भावनात्मक में वादा तोड़े छॾण। नीति वचन 25:28 हिकु ॾाढो सुठो वचन आहे उन खां तव्हांजे लाइ। अहिड़ो जंहिंजी आत्मा वश में कोन हूंदी आहे, अहिड़े नगर में समान आहिनि जंहिंजे शहर परवाह नाको करे तोड़े ॾिनी वई आहे। ख़बर अथव पुराणे नियम में हर शहर में आसे पासे में दीवारियूं हुयूं, छो त दीवारुनि उनखे सुरक्षा मिलंदी हुयूं ऐं दीवारनि जो टुटण माना शत्रु जो अचणु आहे। दरअसल इन जो मतिलबु इहो आहे त असां भावनाउनि खे आधीन कोन कयूं, पंहिंजे वीचारनि खे पंहिंजे शब्दनि जे बारे में सावधान कोन रखूं त पंहिंजे मथां उहो काबू कनि था त जेकी असां पंहिंजे पाण में इच्छा रखंदा आहियूं उहो टुटे फुटे करे नगर में सामान कंदियूं आहिनि ऐं पासे मां अची करे दीवारूं टुटी पवंदियूं ऐं शत्रु ईंदो। असां शैतान सां थियण वारी घणेई परेशानियूं सां बची सघंदा आहियूं। मां चयो कि शैतान सां थियण वारियूं परेशानियूं सां बची सघंदा आहियूं। हिकु ॻाल्हि करणी आहे, असां इन भावनाउनि ते काबू करे सघूं पंहिंजे हथ में ऐं उनखे पंहिंजे मथां काबू करणु न ॾियूं। छो असां सोचींदा आहियूं त असां कहिड़े ख़ासि तरीक़े सां महसूसु करण जे लाइ असां अहिड़ो व्यवहार कयूं।
असांखे अहिड़ो व्यवहार करण जी ज़रूरत कोन्हे। असांखे यादि रखिणो आहे पंहिंजे ॿारनि जे करे आवेश में ईंदा आहियूं ऐं परेशान थींदा आहियूं, छाकाणि त घर में असांखे फैलियल हूंदो आहे इहे ॻाल्हियूं। हताश हुयमि, हर नंढी ॻाल्हि मूंखे भड़काईंदी हुई ऐं मां चवंदी हुयमि मूंखे ख़बर आहे तव्हां मां केरु अहिड़ो कोन आहे, पर शायदि टीवी ते जेको हिकु दर्शक आहे इहो ॿुधण जी ज़रूरत आहे। उन खां पोइ मुंहिंजो रोअण जो दौरु शुरू थींदो हुयो। ॿियो पंहिंजे ॿारनि जे मथां चिलाईंदी हुयमि ऐं पंहिंजे मथां रहम कंदी हुयमि। मां जाम दुखी आहियां, प्रभु मूंखे माफ़ु कजो, मां ईअं थी कयां, मां शर्मिंदा आहियां, मूंखे माफ़ु कजो, मां गुस्से में इहो चई छॾियो आहे। असां हमेशह इहो ई कंदा आहियूं। मूंखे ख़बर आहे, मां तव्हांखे ॿुधायां थी इहा ॻाल्हि सच आहे, तव्हांजे साम्हूं हिन करे रखी आहे जीअं तव्हांखे ख़बर पए त वक़्त ते अचण ते तव्हां उहो दरवाज़ा खोले छॾियो ऐं स्थिरता में रहो ऐं तव्हां उहो चओ। प्रभु जी महिमा थिए। मां माण्हुनि खे अक्सर चवंदी आहियां त तव्हां पंहिंजे घर में ॾाढी झगड़ो कंदा रहंदा आहियो ऐं मां हुते अचां त तव्हां जल्दी संभली वेंदा आहियो। मतिलबु असां पंहिंजे मथां काबू करे सघंदा आहियूं ऐं जेसिताईं असां इहो न मञींदासीं त असां पंहिंजे मथां काबू करे सघंदा आहियूं। काबू, मां चयो असां पंहिंजे मथां काबू करे सघंदा आहियूं। जेसिताईं अहिड़ो कोन मञींदासीं त असां कुझु मटण वारो कोन्हे। इहो कीअं सोचींदा आहियूं कि असां कहिड़ी बि शइ अहिड़े साम्हूं मथां काबू करणु घुर्जे। असां प्रभावित करणु चाहियूं था, लेकिन पंहिंजे घर में गुप्त में अहिड़े माण्हुनि सां साथ गुस्से में रही करे, गॾु रही करे असां सुठा संबंध ठाहियूं। असां पूरी तरह सां अलॻि इंसान व्यवहार कंदा आहियूं, छो त असां सोचींदा आहियूं कि माण्हुनि खे असांखे सहन करणो पवंदो। जंहिंजे प्रति तव्हां आहियो फिलिपिन्स 1:28 में, कहिड़ी ॻाल्हि में हिकु पल जे लाइ बि कोन, कहिड़ी ॻाल्हि में विरोधियुनि जे भय कोन खाईंदव, उन जे लाइ तव्हां अचलता, इहा हिकु निडरता आहे ऐं तव्हां उन खां विनाश जो स्पष्ट खां निशान घुरो था ऐं साबित था कयो कि तव्हां शत्रु जे लाइ उनखे कुझु विनाश करण लाइ चई सघंदा आहियो, पर तव्हां जे लाइ प्रभु आहे। उहे ॻाल्हियूं ॿ अलॻि अलॻि आहिनि। शैतान असांजे मथां नज़र आहे ऐं प्रभुअ जी बि असां सामनो कंदा आहियूं। असांखे हिकु चुनाव करणो पवंदो आहे। असां या त शांतिपूर्वक रही सघूं, शैतान ॼाणे वठे उन जो खेल लॻभॻि छा आहे। असांखे इहो ॾिसणो आहे त परेशान करण जे लाइ कहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि ऐं परेशान कोन थी कनि। ॾिसो, उहो प्रभु असांखे साम्हूं ॾेखारे थो कि छा करणो आहे। उहो शत्रु असांखे छा ॾेखारींदो ऐं प्रभु छा थो चए त असांखे निर्भर रही करे उन जो सामनो करणो आहे ऐं असांखे ॾकणो न आहे काई बि ॻाल्हि में। ऐं उहो चए थो त तव्हां उहो भरोसो रखो ऐं प्रभुअ खे ॿुधायो कि तव्हांखे उन्हनि जे मथां भरोसो आहे। कुझु बि ॻाल्हि थी वञे त तव्हां प्रभु खे ॿुधाईंदव, चाहे तव्हांखे कुझु बि दुख हुजनि, तव्हां इहो चओ भरोसो आहे। असल में उहो ॾिसंदा आहिनि असांखे भरोसो आहे या न। जंहिं महिल उहो हमेशह स्पष्ट कंदा आहिनि त असांखे ख़बर पवंदी आहे। अचो ॾिसूं था फिलिपिन 1:19 में, मसीह जे कारण तव्हांजे मथां अनुग्रह थियो, छड़ो तव्हांजे मथां भरोसो कयो ऐं तव्हां निर्भर रही करे उन जे लाइ दुख बि कोन रखो, छाकाणि त तव्हां चवंदव वाह वाह वाह, हिकु मिंट भेण जॉयस, न, मां दुख खणण वारे वचन जे बारे में कोन थी चवां। मां अक्सर फिलिपिन 1:28 पढ़ंदी आहियां। मूंखे इहो ॿुधाइणो हूंदो आहे कि देव ने मूंखे पोइ बि हमेशह इहो चवंदा आहिनि कि वचन 28 खणणु खपे। हिन जे लाइ मां ख़तमु थियण खां पोइ बि भाषण कोन ॿुधाइणु चाहियां। मां वचन 29 पढ़ंदी आहियां। उहो मां तव्हांखे ॿुधायां थी इहो सच आहे। ऐं अगरि तव्हां पंहिंजे उद्धार जो इंतज़ारु कंदव त तव्हांखे दुख खणणो पवंदो, छाकाणि त इहो हिन जो हिकु हिसो आहे जेको कुझु छड़ो करणु चाहिनि था। असां कुझु चवणु चाहियूं था, पंहिंजे क्रोध पूर्ण भावनाउनि असां चाहियूं था कि माण्हू ॼाणे वठनि कि असां सहन करण वारा न आहियूं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि, जेसिताईं तव्हां पंहिंजी देखभाल करण जी कोशिशि कंदव, प्रभु पुठियां बीह करे चवंदा तव्हांजो थी वञे त ॿुधायो। असां शांतिपूर्वक रही था सघूं ऐं चई सघूं प्रभु असांखे भरोसो आहे कि तव्हां हिन वक़्तु कमु करे रहिया आहियो ऐं चाहे कहिड़ा बि कमु हुजनि
तव्हां बदिलींदव उनखे ऐं तव्हां पंहिंजा कम पाण कंदव ऐं तव्हांखे उन में छड़ो मसीह में भरोसो करण जो विश्वास रखणु खपे ऐं उहो अधिकार आहे। तव्हां इहो कंदव ऐं तव्हां चवंदव, तव्हां इंतज़ारु कंदव। हर ॾींहुं तव्हांजे जीवन में कहिड़ी बि परिस्थितियूं अचनि, तव्हां उन्हनि खे हमेशह ॾिसंदव ऐं तव्हां आमेन। मूंखे ख़बर आहे त असां सभई छड़ो पंहिंजी उपलब्धियूं चाहींदा आहियूं ऐं तव्हां सां सच ॻाल्हि चई रही आहियां। तव्हांखे कठिन वक़्त में इहो ख़बर पवंदी। सुठो ॾींहुं आहे। सुठे ॾींहंनि में तव्हां उन ॿुद्धीअ सां आनंद वठंदव ऐं तव्हांखे ख़बर पवंदी सकारात्मक ऐं नकारात्मक ॻाल्हियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। उन भावनाउनि में तव्हांखे ख़बर पवंदी त छा आहे ऐं तव्हां उन मां उभरे करे ॿाहिरि ईंदव ऐं उन दिशा में हलंदव। तव्हांखे ख़बर पवंदी तव्हां छा सिखियो आहे ऐं तव्हां चई करे उन अखरनि में ॾिसंदव त मतिलबु छा आहे। इन जो मतिलबु इहो कोन्हे कि तव्हां महसूसु कोन कंदा आहियो, पर तव्हां करे सघंदव। छा कोई इन मथां भरोसो कंदो? गुस्सो सभ खां प्रबल नकारात्मक भावना मां हिकु आहे। मुंहिंजे वीचार सां असां सभई सहमत आहियूं उन सां। नकारात्मक भावना आहे। तव्हांखे शायदि हर हफ़्ते 5 मौक़ा मिलंदा आहिनि परेशान थियण जा, गुस्से में थियण जा। तव्हां ओड़ो ई ज़रूरत कोन आहे कि तव्हां परेशान थी सको ऐं तव्हां उन सां गॾु उहो ई उत्साहित सकारात्मक भावना मां हिकु आहे। उत्साहित हुजणु बुरो कोन्हे, लेकिन मां तव्हांखे अहिड़ो कुझु ॿुधाइणु चाहियां थी जेको तव्हां शायदि सोचियो न हुजे। अत्याधिक उत्साह जेको असांखे अनुशासित कोन कंदो आहे। हालत में स्थिर रहणु खपे, पर असां उत्साहित थी करे उन में फ़ैसिलो वठणु लॻंदा आहियूं, जंहिंजे करे कारण शायदि तव्हांखे इहो परेशानी मिले। छो त अगरि फ़ैसिलो वठणु उत्साहित में अची करे सघंदा आहियूं, त जॾहिं असां उत्साहित कोन हूंदासीं त उत्साह जे स्तर रहण खां असां करे सघंदा आहियूं। मां ॼाणा थी, मुंहिंजे मथां भरोसो कंदी आहियां। अनुसार हुजण जी कोशिश। लॻभॻि 2 हफ़्ता पहिरियों मां कहिड़ी ॻाल्हि जे बारे में उत्साहित हुयमि। मां पाण खे घणो उत्साहित करे छॾियो। मां अहिड़ो फ़ैसिलो खणणु शुरू कयो जेको बुद्धिमानी वारो फ़ैसिलो कोन हुयो। दरअसल मां जेको कयो उहो सुठो कोन हुयो, ईश्वरीय कमु कयो, पर मां मदद करण जी कोशिशि कई। मां माण्हुनि जी मदद करणु सुठो लॻंदो आहे ऐं मां इहो सोचियो कि मां मदद कयां ऐं मां इहो सालनि ताईं स्वार्थी थी करे सोचियो। ऐं पर मां तव्हांखे ॿुधायां थी, इहा ॻाल्हि आहे, मां प्रभु खे साम्हूं बीह करे मदद करणु ख़ुशी मिलंदी आहे। मां हुन जो आनंद खणंदी आहियां। मां आनंद खणंदी आहियां। मूंखे घणो उत्साह मिलंदो आहे जॾहिं मां कंहिंजी मदद कंदी आहियां ऐं उत्साहित थी वेंदी आहियां वधीक, ऐं मां मुस्कुराहट खणी ईंदी आहियां। माण्हुनि जे चेहरनि ते मूंखे जाम सुठो लॻंदो आहे अगरि मां कंहिंजी मदद कंदी आहियां। अगरि केरु ॿियो करे अची करे मदद न करे, मूंखे ख़बर आहे तव्हांखे बि सभिनीनि खे वणंदो आहे माण्हुनि जी मदद करणु। मूंखे जाम वणंदो आहे इंसान जी मदद करणु ऐं मां कोशिशि कंदी आहियां हमेशह उन्हनि सां प्यारु कयां ऐं उन्हनि जे ॿारनि खे इहो सेखारियां। इहो मूंखे जाम उत्साहित कंदो आहे ऐं मूंखे भावुकता सां इहो कराईंदो आहे कि मां मदद कयां माण्हुनि जी, ऐं मां उत्साहित थी वेंदी आहियां उन्हनि खे मदद करण जे लाइ ऐं हर ॻाल्हि जे लाइ। आख़िरकार हिकु ॻाल्हि आहे, उहो ॿुधायां, मूंखे आराम कोन मिलंदो हो जंहिंजी मूंखे ज़रूरत हूंदी हुई। भावनात्मक स्तर में रहण जे करे मां हमेशह इहो ई कंदी हुयमि ऐं हमेशह लगातार कमु कंदी हुयमि, सुम्ही न सघंदी हुयमि। मां घणेई रातियूं अहिड़ियूं बितायूं जंहिंमें मूंखे 5-6 कलाक निंड मिलंदी हुई। मुंहिंजे लाइ इहो सुठो न हुयो। मां लॻभॻि 4-5 साल पहिरीं खां सिखियो हो। जीअं जीअं मुंहिंजी उमिरि वधणु लॻी, मां दिलि जी ॿुधी न हुयमि, मां उमिरि जी ॿुधी हुयमि, ॿुधी कोन हुयमि। छड़ो पंहिंजे जीवन में मां उमिरि मां ॿुधी कोन थी आहियां। मूंखे इहो सम्झ में अची वियो कि अलॻि तरीक़े सां कमु करणो पवंदो आहे। मूंखे उहो करण लाइ योग्य आहियां। ऐं मां जॾहिं कंदी हुयमि, छड़ो मां कमु कंदी हुयमि, मां जी तौर सां कमु कंदी हुयमि ऐं प्रभु उहो ई करण लाइ चवंदा आहिनि। मुंहिंजे मथां अनुग्रह कंदा आहिनि, मूंखे भरोसो आहे। पर मां हमेशह रक्षा कंदी आहियां। मूंखे हमेशह विश्वास आहे कि मां हमेशह ज़िमेदारी खणंदी आहियां ऐं मां हमेशह उहो कंदी आहियां जेको प्रभु मूंखे चवंदा आहिनि करण लाइ। ऐं मुंहिंजे लाइ योजना ठाहींदा आहिनि कि मां कसरत कयां। मूंखे ख़बर आहे कि मुंहिंजो खान पान बराबरि न आहे, पर मां ख़बर आहे कि मां उहो खणंदी आहियां ऐं पाणी पीअंदी आहियां। मूंखे आराम जी घुर्ज आहे
ऐं मूंखे कम सां गॾु आनंद वठणो आहे। इन करे मां संतुलित आहियां ऐं मूंखे ख़बर आहे कि मां जेको बि कमु कंदी आहियां उहो दिलि करे कंदी आहियां ऐं मुंहिंजे लाइ प्रभु पाण पंहिंजो दरवाज़ो खोले छॾींदो आहे उन कमनि जे लाइ। ऐं बाइबल में इहो ई लिखियलु आहे त असांखे पंहिंजो पाण सां कमु करणो आहे, उन लाइ न। जंहिं महिल असां असंतुलित थींदा आहियूं त शैतान लाइ दरवाज़ा खोले छॾींदा आहियूं। असांखे इहो न करणो आहे। केरु मुंहिंजी ॻाल्हि सम्झी रहियो आहे? ॾिसो, मां तव्हांखे जेको सम्झायां थी उहो तव्हांखे सम्झणो आहे। तव्हां भावनाउनि में अची करे उहो कमु न कयो जेको तव्हांखे न करणा आहिनि। तव्हां भावनाउनि ते काबू करणु न ॾियो। तव्हां उन ते काबू कयो जेको तव्हांखे चए थो कि तव्हां उहो कमु कयो ऐं तव्हां कंदव। ऐं शुभ समाचार इहो आहे त हालेलुया कि असां मटिजी सघंदा आहियूं। छा इहो शुभ समाचार आहे न? इन जे लाइ अगरि तव्हांजी भावना में उतार चढ़ाव आहे, उन उतार चढ़ाव जे करे तव्हांजे पक्ष में ॾाढी बुरियूं आदतूं आयूं आहिनि। तव्हां पंहिंजी भावनाउनि में शासन नथा ठाहे सघो जेके काबू कनि था। अॼु जो ॾींहुं आहे फ़ैसिलो करण जो ॾींहुं। अॼु जो ॾींहुं आहे परवाह न कयो। जेतिरो बि वक़्तु लॻे मां रहण वारो आहियां स्थिर ऐं भरोसोमंद विश्वनयी संपूर्ण इंसान। मां पंहिंजी भावना में मां पंहिंजी भावनाउनि खे पंहिंजे मथां काबू करणु न ॾींदमि। मां उन जे मथां काबू कंदमि उन ते। अचो मैत्री 16 ॾिसूं था, वचन 13 शुरू कयूं। जॾहिं यीशु कैसरिया फिलिप्पी जे देश में अची करे पुछियऊं पंहिंजे चेलनि खे कि माण्हू जे इंसान जे पुट खे छा चवंदा आहिनि। उन चयो, छा त यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारो चवंदा आहिनि ऐं केतिरा एलिया, केतिरा यसमा या भविष्य दूताउनि मां कहिड़ो हिकु चवंदा आहिनि। उन्हनि चयो। पतरस जवाब ॾिनो, तू जीवित प्रभुअ जो पुट मसीह में आहीं। प्रभुअ जो। यीशु उनखे जवाब ॾिनई, सहमन तू पुट आहीं, तू धन्य आहीं ऐं तोखे, छो त मांस ऐं खून में जेको पिता मुंहिंजे स्वर्ग में आहे इहा ॻाल्हि तुंहिंजे मथां प्रकट आहे। उन वक़्तु क्षण पतरस ॻाल्हि करे चई दिलि में प्राप्त ज्ञान सां जेको प्रभु उनखे ॾिनो। तू जीवित प्रभु जो पुट आहीं मसीह में, मूंखे भरोसो आहे तू उहो आहीं जेको तू चवंदो आहीं। हलो था अचो ॿी ॻाल्हि ॾिसूं था। तव्हांखे चवां थी कि तव्हां पतरस आहे। यूनानी ॿोलीअ में भाषा में उन जो मतिलबु हूंदो आहे त चट्टान जो हिकु वॾो सो टुकड़ो हिकु पत्थर मथां करे थो ऐं पंहिंजे कलेसिया में ठाहे थो कि उहो उन जे लाइ फाटक उन मथां टुकड़ा थी विया उन चट्टान जा, उन पत्थर जा। इन में गहरो संदेश आहे जेको लिखियलु आहे, छो त उन्हनि चयो हुयो त ॾिस हिकु ॻाल्हि आहे तव्हांजे मथां प्रकट कई वई आहे, केरु आहियां मां ऐं मुंहिंजे मथां भरोसो कंदो आहे। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधणी आहे त कहिड़ी अचल रहंदा आहिनि ऐं आसानीअ सां तव्हांखे ख़बर पवंदी त छा तव्हां उन जे मथां विश्वास कंदा आहियो। असांजी तरफ़ खां इहो छा विश्वास आहे, सभु कुझु असां करे सघंदा आहियूं। असां सां प्यार कंदा आहिनि। अगरि असां इहे प्रभु जे वचननि सां भरोसो कयूं त असांजी परेशानियूं टुकड़ा टुकड़ा थींदी। पर जॾहिं असांखे पतरस वांगुरु इहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि त असां उन में वञी करे सहमत थी करे असां उन अनुसार पालन कयूं। तू मसीह में आई ऐं तू प्रभु जो पुटु आई, तुंहिंजे मथां कुझु न थी सघंदो आहे। तू ख़ुशि रहंदे हमेशह। जॾहिं असां प्रचार में वेंदा आहियूं त जेके हालतूं ईंदियूं आहिनि त असां सम्झंदा आहियूं। उन्हनि चयो तू उन चट्टान जो हिकु पत्थर आहे जंहिंजे मथां मां हिकु कलेशा ठाहींदमि ऐं तव्हांखे ॿुधाईंदमि कि उहो छा कंदो। ऐं तव्हां इहो सम्झी वठो कि जेकी ॻाल्हि तव्हांखे ख़बर पए स्थिरता में शांती थी मिलंदी आहे। तव्हांखे उहो वचन पढ़णा आहिनि। इहो लिखियलु आहे उन में तव्हांखे ख़बर पवंदी कि उहो फाटक खुली वेंदा, उहे दरवाज़ा खुलंदा जंहिंजो अधिकार तव्हांखे ठाहिणो आहे ऐं तव्हां स्वर्ग में वञी करे उहो सभु करे सघंदा आहियो। उनखे छॾियो न। स्थिरता जे दृष्टिकोण सां तव्हांखे महत्वपूर्ण ज़रूरी हूंदो आहे पंहिंजी शांतीअ सां जुटणु। ऐं तव्हांखे ख़बर आहे शैतान हज़ारे कोशिशूं कंदो आहे असांजी शांती। इहो ई हिकु तरीक़ो आहे जंहिंसां असां शैतान खे हराए था सघूं। शांती न आहे, शक्ति न आहे। आमेन। ख़बर अथव पंहिंजी भावनाउनि जे मथां काबू करणु सिखी सघंदा आहियूं या उनखे पंहिंजे मथां काबू करणु ॾेई सघंदा आहियूं। नीति वचन 25:28 चवंदो आहे त जंहिंजी आत्मा वश में कोन्हे उन नगर में समान कोन्हे।
जंहिंजी शहर पनाह नका करे करे तोड़े ॾिनी वई हुजे। इन जो मतिलबु इहो आहे उहो शहर हर तरह जो शिकार थी सकंदो आहे ऐं जीवन केतिरो बहितर थी सकंदो आहे, इहा भावनाउनि जे आहे। मुंहिंजे वीचार सां इहो ई सवाल हर कोई पुछंदो आहे, असां ईअं छो था महसूस कयूं, मूंखे ईअं छो थो महसूस थिए, मां छा महसूस कयां छा न कयां, मां छा चाहियां थो। मुंहिंजे वीचार सां इन में सुठी शिक्षा आहे जेकी तव्हांजी भावनाउनि खे बहितर सम्झण में तव्हांजी मदद कंदव। ऐं इन में मुंहिंजे वीचार सां ॾाढी ज़रूरी आहे स्थिर रहणु खपे ऐं पंहिंजे पाण मथां इहो भरोसो करण जे लाइ योग्य आहे ऐं तव्हां करे था सघो इहो सभु। उन जे लाइ तव्हांखे उन सां मदद मिलंदव। प्रभु तव्हांजे लाइ सुठी योजना ठाही आहे। यीशु मरियो जीअं तव्हांजे जीवन में आनंद मिले, एतिरो घणो ई मिले ऐं ॿाहिरि छलकण लॻे। इन तरीक़े सां तव्हां इहो वचन पढ़ो, अध्ययन कयो लगातार उन वचन जो। तव्हांजो ॾींहुं सुठो हुजे। असां खां इहा जानकारी वठो जीअं असां तव्हांजी मदद करे सघूं। तव्हां खे शायद ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दर कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिं जे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।